नाले ज़मीर हुसैन खिची वेठल गोठ शफीमंद खिची अन जो वापार कंदो आहियां मेहड़ में नई नादरा जे भरिसां मुंहिंजो दुकान आहे। टीप जे दार मां दुकान बंदि करे रोज़ो बि हुयो मूंखे उन जे करे मां वञा पियो पंहिंजे ॻोठ। 7-8 ॼणा हुया, 3 मोटरसाइकिलनि ते आया, मूंखे हकल ॾेई डंडा बि हयऊं, धक मूंखे धक हयऊं त वरी जेको आहे सो मूं फ़ोन कई पंहिंजे हिन मारोट खे, मां चयो मूंसां विड़िया आहिनि अचो हेॾे। वरी हे जीअं विड़नि ई पिया तीअं मुंहिंजी मोबाइल हुई, मोबाइल बि मुंहिंजी घुरे विया। 1.5 लख रोक ऐं HBL बैंक जो ATM कार्ड आहे मुंहिंजे नाले सां, ज़मीर हुसैन खिची जे नाले सां, उहो बि घुरे मूंखां खणी विया आहिनि मोबाइल बि। ऐं जीअं हे मुंहिंजो मारोट आयो हाकिम अली खिची त उन खे हिननि धकनि सां वरी मूंखे छॾे वरी हिननि खे धक हयां यको हिन खे बि रतो रत कयूं। मूंखे सुका धक हिन पासीरी में हिते मूंखे सूर आहे ऐं मूंखे रोज़ो आहे। SSP दादू अमीर सऊद मंगसी ऐं मेहर DSP जेको बि नओं आयल आहे, हाणे मां उन खे हथ बथी अर्ज़ु थो कयां त ख़ुदारा हिन भलारे महीने जे सदके ऐं मूंखे रोज़ो आहे, जेकर मूं ते हिननि खे कहल नथो अचे त हिन भलारे महीने जे सदके हिन रोज़े जे सदके मुंहिंजी वार कनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ख़ुदारा अलाह साईं हो असांखे हुननि अॻ में छोकिरे असां जेके मारियो मुंहिंजे भाइटे सलामत खिची खे रोमन जी मुद में, उन खां वठी यको असांखे चवंदा पिया अचनि, धमकियूं ॾींदा पिया अचनि त ज़मीर खे बि असां मारींदासीं। ज़मीर हुननि जो वॾो आहे, हलाई चलाई हर शइ करे थो, उन खे मारींदासीं। जवाबदार जेके आहिनि उन्हनि जा मां तव्हांखे नाला बि ॿुधायां थो। हिकिड़ो आहे मुख्य जवाबदार आसिफ अली खिची, ॿियो आहे फ़कीर मोहम्मद खिची, रजब अली खिची, सभु इहे पुट आहिनि मोहम्मद ख़ान खिची जा। ऐं महबूब खिची, कुनल खिची, जेके कुनल वटि हथियार बि हुयो ऐं डंडा बि हुया सभिनी वटि, जेके मूंखे मोतमार धमकियूं बि ॾियनि पिया ऐं जिन्हनि मूंखे धक बि हयां आहिनि। मुंहिंजे मारोट खे बि धक हयां अथनि, रता उनखे निशान आहे मथे में रतो रता। अॻ में बि 6 महीना अॻ में मुंहिंजे भाउ खे मारे फिटी करे पूरे छॾियो। हाणे बि मुंहिंजे मामे खे धकाया अथनि, मुंहिंजे चाचे खे त केस तो हथु खण न त मारिया वेंदव। मौत मार धमकियूं था ॾियनि। सलामत खिची जा